सिंधी लिपि ऐं देवनागरी लिपि जो जेको झगड़ो हले पियो उहो एक्चुअली अणॼाणाई जो झगड़ो आहे। असां ॾिसूं था त देवनागरी लिपि अॼु ताईं बि स्टैंडर्डाइज़ थी कान आहे। भले डिक्शनरियूं बि निकितल आहिनि पर डिक्शनरियुनि में बि के तज़ाद आहिनि, साॻियो लफ़्ज़ ॿिनि नमूननि सां लिखियलु आहे ऐं किथे किथे किन विद्वाननि जा पाण में मतभेद आहिनि ऐं उहे मतभेद जाइज़ आहिनि। हाणे इहे मतभेद इन करे था अचनि जो जिन खे सही माना में सिंधी लिपि अचे थी उहो ई परफेक्ट देवनागरी लिखी सघे। जेकॾहिं सिंधी लिपि हुनखे नथी अचे, हुन जा उचार जेके आहिनि अलॻि अलॻि आहिनि, सही आहे या ग़लति त डिक्शनरी तय कंदी, उहे पाण वटि आहिनि सिंधीअ में, उहे परफेक्ट आहिनि लॻभॻि 99.99 उहे डिक्शनरीज़ जेके आहिनि सिंध जूं तोड़े हिंद जूं उहे परफेक्ट आहिनि। त उन जे आधार ते जेकॾहिं उचार सिंधी लिपि वारे खे ईंदो हूंदो त हू परफेक्टली देवनागरी लिखी सघंदो, न त देवनागरी लिखणु कंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे। हाणे ॾिसो, मिसाल ॾिसो, असां फानूस चवंदा आहियूं ऐं असांखे ख़बर आहे त उहो हिकु नुक़्ते वारे फ सां लिखियो वेंदो आहे, टे फीतो चइनि नुक़्तनि सां हूंदो आहे। हाणे देवनागरी में जेकॾहिं असां फानूस लिखंदासीं, असांखे जेकॾहिं ख़बर हूंदी त फानूस हिकु नुक़्ते वारो फ आहे त उन फ खे असां नुक़्तो ॾींदासीं देवनागरी में। अहिड़ीअ तरह खंजर, खून, अहिड़ा जेके ख जंहिंखे सही उचार ईंदो हूंदो, सिंधी लिपि ॼाण न हूंदो त खून या खंजर कीअं लिखिबो आहे त ई हू देवनागरी में ख खे नुक़्तो ॾींदो। त अहिड़ा कलम आहे। हाणे कलम जेकॾहिं सिंधी लिपि वारे खे ख़बर आहे त कलम काफ़ कलम सां लिखिबो आहे त हू क खे नुक़्तो ॾींदो, पर देवनागरी वारो जंहिंखे ख़बर ई कान्हे, सिंधी लिपि ॼाणे ई कोन्हे ऐं अरबी फारसी जो बि हुनखे नॉलेज कोन्हे, त हुनखे ख़बर ई कान पवंदी त कलम खे कीअं लिखिजे ऐं क खे नुक़्तो ॾिजे या न ॾिजे। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि से एक्चुअली ॾिसिजे खणी त सिंधी लिपि ॼाणंदड़ देवनागरी खे सही लिखी सघंदो। जेकॾहिं सिंधी लिपि जी ॼाण कान्हे त असां ॾिसूं वेठा सही सिंधी नमूने जेके देवनागरी जेका बि लिखी वेंदी आहे, ख़ासि करे उन्हनि बेसिस में या उन्हनि पॉकेट्स में जिते हिंदीअ जो वाक़ु आहे त हू देवनागरी सही लिखनि कोन था। ख़ासि करे नुक़्तनि में त हू बिल्कुलु ज़ीरो आहे, ईअं खणी चइजे। हुनजो कारण इहो बि आहे त हिंदी डिक्शनरीज़ में जेके आहिनि उन्हनि में बि केतिरनि हंधि अरबी फारसी लफ़्ज़ जेके आया आहिनि ख ख त केतिरनि हंधि उते बि नुक़्तो ॾिनल कोन्हे। चयो उन्हनि खे बि जेको नॉलेज आहे अरबी फारसी जो पार्शल नॉलेज आहे, परफेक्ट नॉलेज कोन्हे त हर लफ़्ज़ हू सम्झी सघनि, पढ़ी सघनि, उहो हुननि जे लाइ बि मुमकिन कोन्हे, हुननि जी पंहिंजी लिमिटेशन आहे। पर असां जेके ॼाणूं था अरबी सिंधी लिपि जेका ॼाणूं था, उन आधार ते दावा सां चई सघिजे थो त असां देवनागरी परफेक्ट लिखी सघंदासीं। ॿियो केरु न लिखी सघंदो जंहिंखे सिंधी लिपि न ईंदी।